यूसी जमाल जे ॻोठ अली मुराद निंदवाणी रहवासी ॻोठाणनि पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फोड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। ॻोठाणनि बाबन निंदवाणी, अब्दुल गफ़ूर निंदवाणी, ग़ुलाम शब्बीर निंदवाणी, अब्दुल रसूल निंदवाणी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल 2010 वारी ॿाह खां वठी असांजे ॻोठ ऐं ॻोठाणनि खे पके रस्ते ऐं सोलर लाइटनि जी सहूलियत मुयसरु न आहे। हुन चयो त पको रोड न हुजण करे ॻोठाणनि खे देरि सवेर मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं अचु वञ में काफ़ी मुश्किलातूं दरपेश आहिनि। उन्हनि चयो त जेसिताईं असांजे ॻोठ खे पके रस्ते ऐं सोलर लाइटनि जी सहूलियत न ॾिनी वेंदी तेसिताईं पोलियो जो बाइकाट जारी रहंदो। हुननि जो वधीक चवणो हो त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि DC कश्मीर कंदकोड़ समेत को बि लाॻापियल ऑफिसर असां वटि लड़ी न आयो आहे। आख़िर में ॻोठाणनि चयो त तदारक न थियण ताईं ॿारनि खे पोलियो जा क़तरा न पीआरींदासीं। असांजे को रोड जो सहूलियत आहे, न असांजे को सोलर प्लेट आहे, न को लाइट आहे, का बि सहूलियत मौजूदु न आहे। असां बार-बार अपील कयूं था DC साहब खे, SC साहब खे, मुख़्तियारकार खे, ज़िले चेयरमैन खे त असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, असांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। ॿी सूरत में असांजो बाइकाट जारी रहंदो। न त असां पोलियो बिल्कुलु न पीआरींदासीं। बाइकाट आहे, असांजो पोलियो न पीआरींदासीं। ॿार जेको असांजे ॿारनि खे कुझु बि थियो, बीमार थियो, कुझु बि थियो, हुनजो ज़िम्मेवार जायज़ मुतालबो आहे। जो असांजे ॿार खे कुझु बि थियो, हुनजो ज़िम्मेवार न पीआरींदासीं। जायज़ मुतालबो आहे असांजो। असांखे कोई सहूलियत न आहे, गवर्नमेंट जो असां वटि कोई सहूलियत न आहे। असांखे लाइट